अया त काॾे पियो वञी? हेॾे अच। यादि रख, तो जीअं सोचियो आहे ईअं कतई न थींदो। मां पंहिंजे मुअल भाउ सां वाइदो कयो हो त रिहाना खे पंहिंजी न्याणी बणाए उनजी शादी पंहिंजे पुट सां कराईंदुसि। ऐं यादि रख, तोखे पंहिंजी मन मानी करणु हरगिज़ कोन ॾींदुसि। मां पंहिंजी का बि मर्ज़ी नथो हलायां बाबा। मूंखे पंहिंजी ज़िंदगी जो ख़ुदि फ़ैसिलो करणु ॾियो। बाक़ी शादी त मां सिर्फ़ु नाहिद सां कंदुसि। पोइ अमी राज़ी रहो या रंज। छो पंहिंजे ज़िंदगीअ जे कढ पियो आहीं? तोखे ख़बर आहे त नाहिद कंहिंजी धीउ आहे? नाहिद सरदार सावण ख़ान जी धीउ आहे, जेको हिन इलाइक़े जो बासर सरदार आहे। बाबा खुदा जे वास्ते मुझे गाल मनियो बाबा, प्लीज बाबा साहिब। बाबा नाहिद जो रिश्तो तव्हां सरदार सावण खान खां घुरो। मूंखे यकीन आहे बाबा, सरदार साहब तव्हांजी वॾी इज़त कंदो आहे। तव्हांखे ख़ाली हथे न मोटाईंदो बाबा, प्लीज बाबा। ठीक आहे, ठीक आहे। या अल्लाह, प्यारे रसूल जो सदको दे। या अल्लाह, इमाम हुसैन जो सदको दे। मां हिकु गरीब जी आख़िरी ख्वाहिश आहे। या अल्लाह, या अल्लाह, मुंहिंजी ज़िंदगी में तो अयाज़ जो प्यार त नसीब न कयो। मुंहिंजे हथ जी लकीरनि में शायदि अयाज़ जो प्यार न हुयो लिखियलु। या अल्लाह, मुंहिंजे ज़िंदगी जी ख़ुशियूं सभु अयाज़ खे ॾिजां। या अल्लाह, मुझी आखिरी ख्वाहिश है मुखे मौत अयाज़ जी बाहुन में रिजा। ए कुरान पाक मु मिस्कीन जी मदद कर। ए कुरान पाक मुझे अयाज़ जी हिफाजत कजा। नाहिद, ये मुझे निशानी प्यारा तौर संभाले रखे। अयाज़, प्यार में मेरे निशानी चीज़ें या शादी पर अनमोल होंदी है। नाहिद, मूं बाबा खे मञायो आहे। तुझो छा ख्याल आहे? सरदार साहब तुझो संग ॾियण लाइ राज़ी थींदो? वाक़ई अयाज़, चाचा अज़ीम मुंहिंजो रिश्तो घुरण हवेली ईंदो। अयाज़, मुंहिंजी दिलि अलाए छो धड़के पई। जेकॾहिं चाचा अज़ीम खे बाबा न कई, मुंहिंजे लाइ त क़यामत अची वेंदी। नाहिद, जंहिंखे निभाइण लाइ मूंखे बाहि जो समुंड पार करणो पियो, मां न निभाईंदुसि। हेॾा हार सिंगार करे शहज़ादी केॾांहुं पई वञे? बाबा साईं भला तोखे मुंहिंजी चौकीदारी लाइ घर में रखियो आहे छा? जंहिं महिल ॾिस छड़ो मुंहिंजी जासूसी पई कंदी आहे। आख़िर मां तोखे कहिड़ी तकलीफ़ ॾिनी आहे? भले मई भले, चङाई जो त ज़मानो ई न आहे रहियो। जवान न्याणी जो औलाद आहीं, ज़मानो ख़राब लॻो पिया आहे। शहज़ादीअ खे चिड़ थी लॻे। जे ॾाढियां ॻाल्हाईंदसि त माण्हू चवंदा माटेली मां हुई, साड़ थी करे। तूं मुंहिंजी चङाई में न कर, मां पंहिंजो बुरो भलो ख़ुदि ॼाणां थी। तोखे नसीहत करण जी काई ज़रूरत कोन्हे। माई, एॾो गुरूर बि न कर। अलाह साईं छा हुस्न ॾिनो अथई, तूं त गुरूर जी चोटीअ ते चढ़ी वई आहीं। एॾी सियाणी बणजण जी कोशिश न कर। चवंदा आहिनि न, सियाणो माण्हू मिट मुंहुं फासंदो आहे।
जो हवेली में वॾी मुश्किल सां निकिती आहियां। ॾाण सफ़ा जीअण जंजाल करे छॾियो। ऐं बाबा साईं ते बि अलाए कहिड़ो जादू कयो अथसि जो ख़ामोश आहे। कल्ह मूं ओचितो हिन ई बाबा जी ॻाल्हि ॿुधी वरिती। चयाईं पिए त नाहिद जो रिश्तो मां पंहिंजे भाउ सां कयां जीअं घर जी ॻाल्हि घर में रहिजी वञे। बाबा इन ॾाण जी ॻाल्हि ॿुधी नटाए वियो। चयाईंसि त इलेक्शन खां पोइ ॾिसंदासीं। नाहिद इन ॾाइण जो भाउ कंदो छा आहे? कंदो वरी छा आहे, वॾेरे इस्माइल जो पुटु आहे। अदा जलाल खान वांगुरु रुगो बदमाशी कंदो आहे। पहिरें नंबर जो ख़बीस आहे। हवेली में कॾहिं कॾहिं ईंदो आहे त अहिड़ियुनि नज़रुनि सां घूरे ॾिसंदो आहे जो छा ॿुधायां। लानत विझो हिन ख़बीस ते। कुझु घड़ी मिलण ईंदी आहे सो बि मूड ख़राब करे छॾींदी आहे। नाहिद छॾ दुनिया जी ॻाल्हियुनि खे। आशिक़ मजबूर आहे। अचे पाण बि परेशान थिए थी मूंखे ॿुधाईंदी पई। अच्छा हली प्यार जूं ॻाल्हियूं कयूं।